मशहूर शायर अदीब वफा मंजूर चौहान साहब जिनकी गुजारिश वफा मंजूर चौहान साहब जेकॾहिं दोस्तनि वटि तहक़ीक़ जो को मवाद आहे त उहे पंहिंजे तहक़ीक़ जी पेश कनि, सबूत सां पेश कनि, दलीलनि सां पेश कनि त ॾाढो सुठो थींदो। अजब जो वादो ही चिकार आहे सरार मेलो लगातार आहे अजब जो सरार मेलो लगातार आहे प्यार आहे लोग कोई इजाजत खे पंहिंजी टेट सां पढ़नि था वरी रब सां हिकिड़ी शाइर ॿुधनि था अक़ीदे जे ते लाल आहे सरार मेलो लगातार आहे हिते कीरकारी मां बेदर ॾिसां थो आहे सदर अजब सुनवा